अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं सुरसोणी जी वाई सोने लतीफ़ जी पढ़ण जी सादत हासिल कंदासीं। साईं चवनि था त अखियूं पेर करे वञिजे वो वञिजे पर वञिजे, सुपेरियां जी ॻाल्हिड़ी कंहिं से की न कजे पर वञिजे, लोक लिकाए लोक खां ॻोठां ॻुझड़ी ॾिजे पर वञिजे, मोहबती मिहार जो सूर न कंहिं सलिजे पर वञिजे, अखियूं पेर करे वञिजे वो वञिजे पर वञिजे। दोस्तों, मोहब्बत जो मक़सदु आहे त महबूब जे ॾे अखियूं पेर करे वञिजे। लतीफ़ साईं जो चवणु आहे महबूब जे ॻाल्हियुनि जो कंहिंसां बि ज़िक्र करणु जहिड़ो नाहे ऐं उन करे सारे लोक खां लिकाए सीने में सांढणी सुठो आहे। पंहिंजे मोहबती मिहार जे सूरनि में ऐं सख़्तियुनि में दर्द में कंहिंखे ॿिए सां वंड करणु प्यार जी में ॿियाई आहे। हाणे बहस तलब ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ सां सरकार चवनि पिया त महबूब ॾे अखियूं पेर करे वञिजे। भला इहो कीअं मुमकिन आहे? छो त इंसान जा जेके उज़वा आहिनि उन्हनि जो पंहिंजो धार कमु मुकमल उन्हनि ॾे मक़सूदु आहे। जीअं अखियुनि खां ॾिसण जो कमु, हथनि खां हाज जो कमु ऐं कननि खां ॿुधण जो, अहिड़ी तरह सां पेरनि खां हलण जो। पर जॾहिं लतीफ़ चए थो त उनजी का त माना निकिरे थी। साईं मुंहिंजा, असांजी हीअ सारी काइनात, सभई चंड तारा ज़मीन सभु हिक ॿिए जी कशिश शकल जे कानून तहत बीठा आहिनि ऐं जेकॾहिं हिक पल जे लाइ बि उनजो जेको सो तवाज़ुन बिगड़े त क़यामत अची वञे। पर साईं पहिरीं जी छिक त उन्हनि सभिनी खां खे मात ॾींदड़ आहे। हाणे हलूं लतीफ़ खां ई घणी पुछूं त साईं अखियुनि खां पेरनि जो कमु वठिबो कीअं? लतीफ़ हिन बैत में जेका थ्योरी ॾिनी आहे अॼु खां पोणा 300 वरे अॻे, ऐं शायदि इहो पहिरियों दफ़ो हो जो दुनिया जे कंहिं शाइर ईअं चयो त पेरनि जी रफ़्तार सां पहिरीं ताईं पहुचणु नाकाफ़ी आहे। रफ़्तार घुरिजे अखियुनि जी, जो पूरल अखियूं उपटिजनि ऐं मथे खणी ॾिसिजे त पलक में आसमान ॾिसिजी पवे। ही उहो वक़्तु हो जॾहिं अञा अखियुनि जी रफ़्तार मापी न वई हुई, रोशनी जी रफ़्तार मापी न वई हुई। मुर्शिद लतीफ़ चयो आहे त जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त हाणे उन ते जॾहिं हींअर जेका जॾहिं इहो रोशनी जी रफ़्तार जो कुलियो सॼी दुनिया ते लागू थियो आहे त उहा रफ़्तार आहे 1,86,000 मैल फ़ी सेकंड। यानी हिकु लतीफ़ जे नज़र में उहा ई रफ़्तार घुर्बल आहे महबूब जिस्मो जान जे मालिक ऐं मौला सां मुलाक़ात लाइ। दोस्तो, हिन रोशनीअ जो इहो मापो अञा ईजाद ई न थियो, तॾहिं ही लतीफ़ पियो चवे रोशनी जी रफ़्तार माने अखियुनि खे पेर करे वञण जी रफ़्तार ई वाहिद ज़रियो आहे पहिरीं ताईं पहुचण जो। ये लतीफ़ जी ॿोली।